वफ़ाक़ी हुकूमत जो आइनी तरमीम पहिरीं सेनेट में मंजूर कराइण जो फ़ैसिलो। सुभाणे खे सॾायल सेनेट इजलास में आइनी तरमीम पेश करण जो इम्कान। सेनेट इजलास 3 वॻे ऐं क़ौमी असेंबली जो इजलास 4 वॻे थींदो। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे इजलासनि खां पहिरियां वफ़ाक़ी काबीना आइनी तरमीम जी मंजूरी ॾींदी। आइनी तरमीम बाबति ख़ासि कमेटी जो इजलास बि बिना नतीजे ख़त्म थियण बैदि सुभाणे 12 वॻे ॿीहर ॾिठल। वफ़ाक़ी सरकार आइनी तरमीम ते इतफ़ाक़ी राय पैदा करण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। नवाज़ शरीफ जी दावत ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर पहुतल। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान बि लाहौर पहुची विया। सदर आसिफ अली ज़रदारी बि सुतती पहुचंदो। ज़रियनि मूजिब क़यादत विच में आइनी तरमीम ते हतमी सलाह मशवरा थींदा। सियासत, सलामती, वापार, मईशत, मालियात ऐं सीड़पकारी वारनि शोबनि में सरकार खे वधीक अथी ॾिनी वेंदी। रियासतनि जी ख़ुदि मुख़्तियारी, आज़ादी ऐं इलाइक़ाई सालमियत जो गॾियल एतिराम चट्टादार तरक़ी जो बुनियादु आहे। ACO जो गॾियल पधरनामो जारी। नए इक़्तिसादी डायलॉग ते इतफ़ाक़ ऐं तंज़ीम जी बजट बाबति मामलनि जी बि मंज़ूरी। पधिराई मूजिब ACO जे ईंदड़ सरबराही इजलास जी सदारत रूस खे ॾिनी वई। पाकिस्तान खिते में इस्तेकाम चाहे तो अफगान सरजमीन जो दहशतगर्दी लाइ इस्तेमाल रोकणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ACO कॉन्फ्रेंस खे ख़िताब चयाईं चट्टादार तरक़ी लाइ इलाइक़ाई सहकार ऐं राबतनि खे हथी वठणु ज़रूरी आहे। मुआशी तरक़ी, इस्तेकाम ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी अॻिते वधणो पवंदो। सरहद पार दहशतगर्दी, इंतहा पसंदी ऐं अलहदगी पसंदी जहिड़ियूं सरगर्मियूं जारी रहंदियूं त वापार ऐं अवामी सतह ते राबतनि खे हथी ॾियणु ॾुखियो थी वेंदो। सोचणु घुरिजे त हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि त असां केतिरा वॾा फ़ाइदा हासिल करे सघूं था। भारतीय परॾेही वज़ीर जयशंकर जो शंघाई सहकार तंज़ीम खे ख़िताब चवे थो असांजो सहकार हिक तरफ़ी एजेंडा बदिरां गॾियल एतिराम ऐं ख़ुदि मुख़्तियारी जे बराबरी ते बदल हुजणु घुरिजे। असांखे हिक ॿिए जी इलाइक़ाई सालमियत ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो एतिराम करणु घुरिजे। तरक़ी इस्तेकाम जो दारो मदार अमन ते आहे। PTI बानी ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जे चांसलर वारी डोड़ मां ॿाहिरि। ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी पारां चांसलर जी चूंड लाइ उम्मीदवारनि जी लिस्ट पधरी। चांसलर लाइ उम्मीदवारनि जी पधरी कयल लिस्ट में PTI बानी जो नालो शामिल ई नाहे। ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी इंतज़ामिया 36 उम्मीदवारनि जे नालनि जी लिस्ट पधरी कई। ऑनलाइन वोटिंग 8 अक्टूबर ते थींदी। एहतिजाज सभिनी जो हक़ आहे पर तशद्दुद जी इजाज़त नाहे। आइन में सभिनी जा हक़ लिखियल आहिनि। इदारनि जे ख़िलाफ़ साज़िश न कई वञे। PTI एहतिजाज जो सॾु वापसि वठी सुठो फ़ैसिलो कयो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल मेमूर जो कराची में तक़रीब खे ख़िताब बैदि मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान विच में मुलाक़ात दौरान मुल्की बहितरीअ लाइ ॻाल्हियूं थियूं। हाणे सुठियूं ख़बरूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। सूबाई वज़ीर कराची में बिजलीअ ते हलंदड़ मोटरसाइकिल जो पिणु इफ़्तिताह कयो। सिंध सरकार डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे वाक़े जी अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त लिखी छॾियो। ख़त जे मतन में चयो वियो आहे त डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल समेत मजमूई तौरु दाख़िल 6 केसनि जी जांच कराई वञे ऐं ख़त में हाज़िर सर्विस जजिस ते बदल कमीशन जोड़ण जी इस्तदा। 14 महीननि खां गुम टंडे आदमवासी शागिर्द खे पंजाब पुलिस क़त्ल करे छॾियो। रहीम अल ख़ान पुलिस पारां मुक़ाबले में नौजवान खे मारण जी दावा। ॻोठ ख़ैर मोहम्मद मरी वासी साजन मलूकानी जे वारसनि खे रहीम अल ख़ान पुलिस मुक़ाबले में नौजवान खे मारण जो इतला ॾिनो। वारसन लाश वसूल करण रहीम अल ख़ान पहुतल। वारसन मूजिब नौजवान 14 महीननि खां गुम हो, जंहिंजी बाज़ियाबीअ लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त पिणु दाख़िल कई वई हुई।
कंदकोच में पुराने तकरार तां नौजवान क़त्ल। गर्ल्स हाई स्कूल भरिसां ख़ानगी स्कूल जे उस्ताद मज़हर महर खे गोलियुनि जो ख़ाज बणायो वियो। वाक़े बाद मक़तूल नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल। कंबर में हथियारबंदनि फायरिंग करे नारी खे क़त्ल करे छॾियो। बागन शाह बुखारी भरिसां गाड़ी में सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नारी अलमास बुरड़ो क़त्ल थी वई। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस मूजिब मक़तूला नारी पुलिस एहलकार सफ़ीर बुरड़ो जी धीउ आहे। नए देरे भरिसां ॻोठाणे वरायो सोलंगी में चोरनि हथां क़त्ल ॼाणल औरत खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकशाफ। मक़तूला हमीदा नारेजो जे मुड़िस यासीन नारेजो गिरफ़्तारी बाद ज़ाल खे क़त्ल करण जो इतराफ़ करे वरितो। पुलिस मूजिब जवाबदार यासीन नारेजो पंहिंजी घरवारी हमीदा नारेजो खे कार जो इल्ज़ाम ॾेई क़त्ल कयो। वाटसन वाक़े खे चोरी जो रंग ॾियण जी कोशिश कई। जेके पोइ बाद में मुबैना तौर ज़्यादती जो निशानो बणायल औरत पोलियो वर्कर के 50 लाख रुपए जो चेक मिली वियो। औरतुनि जी तरक्की बाबति सूबाई वज़ीर शाहीना शेर अली MP निदा खोड़ो ऐं शेर मोहम्मद मुगेरी मुतासिर औरत जे घर पहुची खेसि चेक ॾिनो। हर मुमकिन मदद करण जी बि ख़ातिरी। न्यू सईदाबाद भरिसां चिंची ऊंधी थियण सबबि ॿाड़ियूं फ़ौत सदमे में संदन ॾाढो बि हयाती विञाए वेठो। चिंची रिक्शा तेज़ रफ़्तारी सबबि कलची थी शाख में किरी पई। चिंची में सवार 3 वरियनि जी नूरजहां ऐं पारसा फ़ौत थी वियूं। सदमे में संदन ॾाढो मलूक मलाह बि दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत थी वियो। सिंध रवादारी मार्च जे मुज़ाहिरीन ते पुलिस तशद्दुद। गिरफ़्तारियुनि ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि एहतिजाज। क़ौम परस्त तंज़ीम पारां चंडियल यार वारह कंबट जामसा में बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। गोलार्जी इंगोरजा फ़कीराबाद मांजन ऐं बुलडी शाह करीम में बि एहतिजाज। अख़बारनि जो चवणो त सिंध जे मशहूर माण्हुनि ते तशद्दुद। गिरफ़्तारियुनि ऐं केस दाख़िल कंदड़ पुलिस अमलदारनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं धरती TV ऐं सोभ मीडिया ग्रुप जो 1 डिसंबर ते सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान। सक़ाफ़ती ॾिहाड़ो सिहत ऐं रवादारी वरी सिंध जे सिरे हेठि मल्हायो वेंदो। धरती TV ऐं सोभ मीडिया ग्रुप जे तर्जुमान जो चवणु आहे त सक़ाफ़त जो ॾिहाड़ो सिंध समेत सॼी दुनिया में भरपूर नमूने मल्हाए सिहत ऐं रवादारी वरी सिंध जो पैगाम कुंड कुर्छ में पहुचायो वेंदो।